वादा अदा चाचा खैर ता है छो मुझे परेशान कर दी यार सफ़ा को चरियों हाल छा यार यार मूंखे घर न थो लभे। बाबा तुझे घरी मूंखे कहिड़ी ख़बर है यार मूंखे छो थो परेशान करे मां पंहिंजी रोज़ी तलाश में मूंखे मिले कोन थी मां पाण परेशान आहियां यार के चक्कर में आयो मैं तुम रास्तो रोकियो हाणे भी तू मुझे रास्तो रोकियो तो मसलो छा है यार तू अॻे दफ़े मूंसां मिले हाँ मिली उते तू वञे पियो तुंहिंजे अॻियो हिकिड़ो हमरा पियो अचे उहो सुञाणींदे तूं यार मुंहिंजो हे बटालू बि खाई वियो आहे मोबाइल बि खणी वियो आहे पहले घर बि न मुझे अथई। घर घुमा मैं घर ॻोल्हे ॾे वरी हाणे चओ त मुझे हमरा ॻोल्हे ॾे मूंखे उन हमरा कहिड़ी ख़बर कहिड़ा ज़ात जो तूं वञे पियो तूं मूं ॾिठुसि न चरिया के चरिया भेणा चरियो कीअं बाबा चरियो आहे मां रस्तो छॾ मुंहिंजो चरिया चरिया सभु असांजे गाठे में मारा पियो हिते उहो ई आहे पाड़नि पटियो जेको उन्हनि कढियो मां घर ॾेई बटालू बि मां खाधो मांसि मोबाइल बि मां कढी वियोमांसि सुञाणी न मूंखे चङो बुटा हणा छा कयां वञा लभी नथो वियो अलाए काॾे वादा हे त परे कर गुंगो आहे छा हे त परे कर आजा बजा जा बे जा बजे बजे जा बजे हे छा ॻाल्हाए तूं आजा काजे बजे जा बजे लो बजे ले बजे का बजे ले जा बे अरे तोखे मां सुञातो आहे ॻाल्हाए सही गुंगो थो ॻाल्हाए मुंहिंजी मोबाइल खणी वियो आहे घर बि न ॿुधाए हेॾे मूंखे मुंहिंजी मोबाइल खणी वियो मूंखे बटालू बि खाई वियो आजा छितो थी वियो बाबा छाजी आहे कढ ॿाहिरि बटालू वठी ॾे मज़ा कोन बटालू बसर टमाटा चई वियो आहे मोबाइल बि खणी सिधो थी ॻाल्हाए मां तोखे सुञातो आहे तूं उहो ई आहे जेको तूं मुंहिंजी मोबाइल बि खणी वियो आहे मां ॻाल्हाईंदो मां बटालू वठी जा ॻाल्हाईंदो खणी मां तोखे यकीन करे ॾिनो ऐं बटालू बि तूं मुंहिंजो खाई वियो आहे हेॾे त भोरा भोरा करे ॾिनो हाणे मूंखे विरदा घर में सिधो थी ॻाल्हाए हेॾे वरी ॿेर खीसे मोबाइल खीसे तरी करे कढी वई तूं सुञातो त मां मूंखे ॾे मुंहिंजी मोबाइल ॾे मुंहिंजी मोबाइल बटालू बि ॾे मुंहिंजी मोबाइल ॾे बाबा जे मुंहिंजी कोन्हे तूं ॻाल्हाए सिधो थी ॻाल्हाए मां सुञातो जाई गुंगो त नहीं यार ये त सफ़ा ये त चरियो हुयो मां त ना कोन्हे खे वरितो आहे दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर निड़ा खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो महिरबानी।